बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। दरिया न्यूज़ प्रोग्राम कश्मीर टॉक सां आहियां सुभान कुसु। नाज़रीन, लॉकडाउन खे 17 ॾींहं मुकमल थियण ते आहिनि। 17 ॾींहं मुकमल थियण बावजूदि कश्मीर ज़िले जेके लॉकडाउन जा मुतासिर उन्हनि जी सरकारी सतह ते हिन वक़्त ताईं मालिकी नथी सघे, उन्हनि खे राशन मुहैया न कयो वियो आहे। सिर्फ़ु कश्मीर जे वार्ड नंबर 7 जेको काउंसलर आहे उन कुझु ॾींहं पहिरियां कुझु माण्हुनि में जेको राशन तक़सीम कयो आहे, पर हिन वक़्त ताईं उहो जेको बाज़ाब्ता तौर ते तालके ऐं ज़िले जे जेके माण्हू आहिनि जेके मुतासिर उन्हनि ते सरकारी राशन न पहुची सघियो आहे। हिकिड़ी ख़बर इहा साम्हूं अचे पई त मुख़्तियारकार कश्मीर ऐं जेके काउंसलर आहिनि कश्मीर तालके जा चेयरमैन आहिनि उन्हनि में शदीद इख़्तिलाफ़ साम्हूं आहे। छाकाणि जेको पहिरियां फार्मूलो तय थियो सरकार पारां, इहो तय थियो त हर वार्ड जो हिकु काउंसलर पंहिंजे वार्ड जा 90 मुतासिरनि जा नाला ॾींदो। उहे 90 माण्हुनि जा नाला खणी करे जेके मुख़्तलिफ़ काउंसलर ऐं चेयरमैन मुख़्तियारकार खे लिस्ट फराहम कई। छाकाणि त हिन कमेटी जो जेको चेयरमैन आहे उहो असिस्टेंट कमिश्नर कश्मीर अयाज़ सुमरो साहिबु आहे। उनजे घर में उनजो जेको वॾो भाउ आहे उहो फ़ौत थी चुको, तंहिंजे करे उहे ज़िम्मेवारी अदा न पियो करे। मुख़्तियारकार कश्मीर वटि इहा ज़िम्मेवारी हुई। जॾहिं सभिनी काउंसलरनि इहा ख़बर साम्हूं अचे पई, सभिनी काउंसलरनि 90 माण्हुनि जा नाला मुख़्तियारकार हवाले कया, पर 90 बैग ॾियण बजाए मुख़्तियारकार उनखे इहो चयो त सिर्फ़ु 20 खां 25 बैग फ़ी काउंसलर खणे। ऐं जंहिंखां पोइ इहे शदीद इख़्तिलाफ़ साम्हूं आहिनि। काउंसलर उहे बैग खणण लाइ तयारु न आहिनि। हाणे आख़िर इहो मामिलो कीअं हल थींदो, इन सॼे मामले ते बहस कंदासीं। असां सां गॾु सीनियर सहाफ़ी आहे बालाज ख़ान दश्ती साहिबु। बालाज ख़ान सां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था। जीअं बालाज ख़ान मां पंहिंजे इंट्रो में चयो त 90 माण्हुनि ताईं राशन बैग जो फार्मूलो हुयो। हाणे इहा ख़बर साम्हूं अचे पई मुख़्तियारकार सिर्फ़ु 20 खां 25 बैग फ़ी काउंसलर खे ॾिए पियो। आख़िर इहे बैग माण्हुनि में पूरा कीअं थींदा ऐं इहो फार्मूलो तकड़ में चैन छा थियो, तव्हां वटि कहिड़ी ख़बर आहे? महिरबानी सुभान साहिबु पंहिंजो प्रोग्राम घुराइण ते। पहिरीं ॻाल्हि मां ॿुधायां त सिंध सरकार तरफ़ां जेको लॉकडाउन मुतासिरनि लाइ ऐलान थियो आहे राशन ॾियण जो, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त काउंसलरनि जेके लिस्टूं ठाहियूं लिस्टुनि में बदियनती आहे। हाणे ॾिसो, लॉकडाउन सबबु मुतासिर त पेट्रोल पंप वारो बि थियो आहे, कोच जो मालिक बि थियो आहे, वैगन जो मालिक बि थियो आहे, जिन जो करोड़नि जो जेको आहे कारोबार उहो बि थियो आहे। हाणे हीउ राशन आख़िर कंहिं लाइ क्राइटेरिया पहिरियों मुक़ररु करणु घुरिजे त बाबा हीउ राशन जो मोकिलियूं था उहो कहिड़नि माण्हुनि लाइ आहे जेके इन जे मुस्तहिक़ आहिनि। उन लाइ ईअं थियणु घुरिजे त काउंसलरनि जी मार्फत हर वार्ड मां हू लिस्टूं ठाहिणा, बाबा हीअ दुकानु आहे हजम जो, हीअ दुकानु बंदि आहे, हीअ मुतासिर आहे। उनखां पोइ दर्जी जो दुकानु आहे, हिते घणा माण्हू कमु कनि पिया, 3 कनि पिया, हल लिखो 3 माण्हू। उनखां मोटर मैकेनिक दुकानु बंदि आहे, उनजो हल लिखंदा। अहिड़े नमूने जेके वैगननि ते क्लीनर हुया, ड्राइवर हुया, उन्हनि जा नाला लिखंदा। हाणे हिननि इहो चवंदो आहे 90 बैग जेको आहे त हर काउंसलर खे ॾियो। हाणे हिकिड़े जे वार्ड में 150 जेको आहे त मुतासिर आहिनि, ऐं हिकिड़े जे वार्ड में मुतासिर 30 आहिनि जंहिं लॉकडाउन जे मुतासिर थिया, जिन जो को जंहिंखे सामान मिलणु घुरिजे। ईअं त मुतासिर मां पहिरियों जो त घणा ई आहिनि। हिन लिस्टूं बि ईअं ठाहियूं, हर कंहिं पंहिंजे वोटरनि जे हिसाब सां हीअ मुंहिंजा माण्हू आहिनि, हीअ तुंहिंजा माण्हू आहिनि, लिस्टूं ठाहियूं। लिस्टूं ठाहिण खां पोइ ईअं थियो, हिन लिस्टूं रफ़ करे ठाहे ॾिनूं चेयरमैन खे। चेयरमैन चयो आहे बीहो, हाणे तव्हां लिस्टूं ॾियूं, मां हिनखे फेयर कंदुसि। हाणे लिस्टूं फेयर थियूं, हुन में काउंसलर जेके 90 माण्हू पंहिंजा ॾिना, पोइ मुतासिर हुया या न हुया। हुन वरी चेयरमैन छा कयो, उन्हनि जे 90 नालनि या 100 नालनि मूं कट सट करे 30 नाला काउंसलर जा ऐं 70 नाला पंहिंजा विझी छॾियईं। हाणे उन ते जॾहिं काउंसलरनि खे लिस्टूं हूंदो आहे, हीअ तव्हां जेको आहे लिस्ट खणी वियो मुख़्तियारकार साहिबु ॾे त राशन मिलंदो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि बि ख़्यालु कजो, तव्हां सां गॾु 3 मॉनिटर बि रखियासीं। मॉनिटर छा चवनि, हीअ तव्हां निगहदाश्त कंदा त हीअ राशन सही मुतासिर खे मिले थो या नथो मिले। इन्हनि जूं सयूं बि लाज़मी आहिनि उन लिस्ट में। जॾहिं हू काउंसलर उहो लिस्ट खणी विया उन मॉनिटर हज़ारदा, उन्हनि चयो हिन मुंहिंजे नाला त आहिनि कोन। वरी ॿिए ॾे उनजो मुंहिंजे बैटर नाला कोन, 20 बोरियूं असांखे ॾियो त पोइ सही कंदासीं। हाणे काउंसलर खे बचनि पियूं 20 बोरियूं, बाक़ी 60 बोरियूं खणी वञनि पिया मॉनिटर। उन ते इख़्तिलाफ़ थी पियो। हाणे टाउन गुडू में हिन वक़्तु 2 काउंसलर जंहिंसां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि ॿिन्ही जेको आहे लिस्टूं चेयरमैन खे वापसि कयूं, असांखे राशन तुंहिंजो खपे ई कोन। इहे मॉनिटर खणी वई आहिनि, तूं पाण जंहिंखे ॾे। हाणे पहिरें त लिस्टुनि में बदियनती थी आहे, ॿियो सरकारी सतह ते असुलु जेको मुतासिर लिस्टूं न ठहियूं आहिनि। हीअ त हाणे ईअं त कोन्हे ॼण कोरोना जी जंग सां खटे वरितोसीं, हाणे अॻिते को मसइलो कोन्हे। हीअ त शुरूआत आहे, शुरूआत में असां खुटी पियासीं, असुलु मुतासिरनि ते इमदाद न पहुचाए सघियासीं, अॻिते असांखे कीअं फेस करे सघंदासीं। अच्छा, ॻाल्हि इहा आहे त माना मुतासिर सभु जो सभु हुते पंहिंजी फाकाकशी वारी सूरत में आहिनि। हिते इंतिज़ामिया जी जेका सर्द जंग आहे या जेका चइजे वञा त अख़्तियारनि जी सर्द जंग चइजे वञा, उनमें पूरा आहिनि। काउंसलर खे जेके माण्हू ॾिनऊं उहे पंहिंजी फरमाइश कनि था त भाई मुंहिंजा नाला शामिलु हुजनि। आख़िर इहे जेके माण्हू आहिनि उन ते आख़िर इहो फार्मूलो छा तइ थियणु घुरिजे? कीअं उन माण्हू जेके रियल हक़दार माण्हू आहे उहो सफ़र छो थो करे? आख़िर उनजो हल छा आहे?
उनजो हल तीअं 2010 जी ॿोॾि खां वठी पाण तजुर्बो कंदा पिया हुजूं। अगरि इहे शयूं वॾेरनि जे हथ ॾींदा, काउंसलर ॾींदा, इहे पंहिंजे माण्हू खे ॾींदा। हर माण्हू सोचींदो त आईंदा इलेक्शन मूंखे विहणो आहे, 100 जेकॾहिं ॿोरियूं मां कंहिं 100 माण्हू खे ॾेई छॾींदो, उहो 100 वोट मूंखे मिलंदा। मां त इहो त ॾींदो, इहे शयूं रेंजर्स वारे कनि। उन्हनि खे चवनि था की 2 ॾींहं ॾियूं था, तव्हां 2 ॾींहंनि में लिस्टूं तयारु करे ॾियो त कहिड़ा कहिड़ा दुकान बंदि आहिनि, घणा मुतासिर आहिनि, कहिड़े वार्ड में केतिरा आहिनि, ऐं उहे जेको आहे जेके लिस्टूं ठाहे आणींदा, उन ते मुंहिंजे ख़्याल में वॾेरो एतिराज़ु कंदो न। इंतिज़ामिया में को ईअं आहे त हू बि एतिराज़ु कंदा रेंजर्स वारा ग़लति लिस्ट ठाहिया। इहो माना हिकिड़ो हो जमहूरी जेको तरीक़ेकार त न थींदो न, माना छाकाणि त जेको उनजो कमु, उहो जेको पंहिंजो कमु कनि पिया, उहो सिक्योरिटी फोर्स इदारो आहे हिकिड़ो, पंहिंजो कमु कनि पिया ऐं सुठे तरीक़े सां जेका हिन लॉकडाउन वारी सूरत में उहो ड्यूटी सरंजाम पिया। हाणे सभु कमु उन्हनि जे मथां नथो बाक़ जेके असिस्टेंट कमिश्नर आहिनि, पघार खणनि था, मुख़्तियारकार आहिनि, तपेदार आहिनि, उनखां पोइ काउंसलर जेके हज़रा जेके माण्हुनि जा वोट खणी जन माण्हुनि हिननि ते एतमाद कयो, माण्हुनि हिननि खे वोट ॾिनो त तव्हां असांजा नुमाइंदा हूंदो, सुभाणे ॾुखी सुखी असांजा जेके मामलात हूंदा, हे त कुदरती वबा थी पई आहे, उन वबा खां अलावा बि उन्हनि पंहिंजे मसइलनि जे हल जे लाइ उन्हनि माण्हुनि खे वोट कयो न, त पोइ माना उन्हनि जी इहा जेका छा चइबो आहे नाअहली चवंदासीं, या जेको हिकिड़ो सिस्टम सेट न आहे, जंहिं सबबु उहे ग़रीब बि परेशान छाकाणि त माण्हुनि सां डायरेक्ट जेके जवाबु ॾियनि उहे काउंसलर थियनि था। हाणे सर बिल्कुलु तव्हां सही चवण ॻाल्हि ॿुधो, असां रेंजर्स खां चलो मदद नथा वठूं, हूअं त हर हवाले सां इलेक्शन में बि उन्हनि खां सपोर्ट वठूं था, ऐं लॉकडाउन जे हवाले सां बि पुलिस जी मदद लाइ हिननि खे रेंजर्स खे मोकिलियूं था, मदद कयो। असां त हिन में भली डायरेक्ट उन्हनि खे लिस्टूं न वठनि, न ठाराइनि, उन्हनि जी इनवॉल्वमेंट हूंदो त को ईअं बदयांती न कंदो घटि में घटि, उन्हनि खे ख़बर हूंदो त हाणे कुझु कंदासीं त असांखे पुछाणे वारा आहिनि। ॿी नंबर ॻाल्हि इहा त काउंसलर बि आज़ादु कोन्हनि। हाणे तव्हां ॿुधायो त कहिड़ो काउंसलर आहे जेको आज़ादु आहे, चेयरमैन जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो या चेयरमैन जे हुनजे भञकिड़ी कंदो? हू वीचारा मजबूर थिया वेठा आहिनि, हू लिस्ट ठाहे ॾियनि था, उतां हुनजी कटौती थिए पई। ऐं काउंसलरनि खे बि ख़बर आहे त असां जेको आहे आईंदा इलेक्शन वेंदासीं त माण्हुनि खे केतिरनि सालनि जवाबु ॾियणो पवंदो, असां अचूं या न अचूं। हर को ख़ामोश बुत जो शिकार आहे। कंहिंखे हिन वक़्तु मां चवंदो इन सभिनी शयुनि खे हिकु तरफ़ रखी करे इख़्तिलाफ़ ख़तमु करे जेके मुतासिर आहिनि, लॉकडाउन मुतासिर, असुलु मुतासिर, उन्हनि ते इमदाद पहुचाइनि, जो हीअ मरहलो ईअं अॻिते हलंदो, उन्हनि खे हरूभरू जेको आहे फ़ाक़ा खे ज़िंदगी गुज़ारण त मजबूर न कंदो, वीचारा आख़िर रोडनि ते निकिरी अचनि। अच्छा, तव्हां दशी मौला में रहो था, तव्हांजे इर्द गिर्द जेके माण्हू रहनि था, ग़रीब खोड़ रहनि था, उनखां अलावा बि हिन वक़्तु ताईं तव्हांखे तव्हांजा जेके अंग अखर जेके तव्हां गॾु कया हुजनि, तव्हांखे जेका मालूमात हुजे केतिरनि माण्हुनि जी मालिकी थी आहे सरकारी सतह ते? माना फर्दनि त हर ओड़े पाड़े वारे माण्हू जेको सरहंदी वारो माण्हू आहे उहो त माण्हू जी मालिकी करे पियो, पर सरकारी सतह ते हिन वक़्तु जेको इहो जेको मामिलो फुटबॉल करे छॾियो आहे हिननि, त आख़िर घणनि माण्हुनि ते सरकारी सामान पहुतो आहे? जेके सरहंदी वारा उन्हनि कुझु माण्हुनि जी मालिकी कयूं। हाणे बाक़ी जेको सरकारी सतह ते जेका ॻाल्हि कयो पिया, सरकारी सतह ते हिन वक़्तु ताईं हिकु माण्हू जी मालिकी हिन वक़्तु कंहिं न आहे कयो। उहो मालिकी हाणे जेको कनि पिया लिस्टूं ठाहे करे राशन जे हवाले सां, राशन आहे टोटल 2000 बैग। हाणे 2000 बैग, हाणे जंहिंजे घर में 10 भाती आहिनि, 16 ॾींहं खां वठी मिसाल बुख ते वेठो आहे, इहे 2000 राशन छा कंदो? 10 किलो अटो या 2 किलो खंडु, 1 किलो गिह ते राशन में हिननि कटौती कई आहे। ॿुधो आहे अॻु में चयो त 5000 बैग हूंदो, हुन में हीअ शयूं हूंदियूं, हाणे हुनखे कटौती करे गैर मयारी माना कणिक, गैर मयारी दालूं, गैर मयारी जेको आहे त पंहिंजो गिह, इहे शयूं विझी करे पोइ कंहिं वजे में बैग में 1 थैली आहे त कंहिंजे में 2 आहिनि, कंहिंजे में चांवर आहे त कंहिं में दाल गुम आहे। हाणे यादि यूटिलिटी वारनि इहा कई आहे बेईमानी, इहा त पोइ ॿिया कहिड़ा धुरियूं हूंदा जेके मुल्ज़िमनि में। पर हाणे सॼी माना अगरि वज़ाहतन ई चइजे सरकारी सतह ते सरकार जेके लॉकडाउन जा मुतासिर उन्हनि जी मालिकी करण में नाकाम वई आहे, त पोइ आख़िर जेके मुतासिर आहिनि, जेके रियल मुतासिर आहिनि, जेके केतिरनि ई ॾींहंनि खां 17 ॾींहंनि खां बेरोज़गार वेठा आहिनि, जंहिंजो जेको कारोबार आहे उहो सख़्तु मुतासिर आहे, त पोइ आख़िर उहो कहना वांझाइनि, आख़िर उन्हनि जी मालिकी कीअं थींदी? आख़िर हिन मामले जो हल कीअं आहे? तव्हां छा था सम्झो इहो मामिलो हल आख़िर कीअं थिए? हल ईअं थींदो त इहे मजबूर थी रोडनि ते निकिरंदा, इहे हुकुमरनि जे ख़िलाफ़ु एहतजाज कंदा, चूंडियल पंहिंजे काउंसलर, चेयरमैन या मेंबर आहिनि उनजे ख़िलाफ़ु जॾहिं एहतजाज कंदा, पोइ वरी बि उनखे कुझु लठियूं खणियूं पवंदियूं। उनखां पोइ जेको नाले मात्र मिले न, उनखां अलावा दिलचस्प सां ॻाल्हि ॿुधायां, जेको वफ़ाक़ तरफ़ां 81-71 मैसेज आहे। हाणे 81-71 मैसेज ते मां सुबुह जो उथंदो आहियां, मूं वटि पाड़े जा खोड़ माण्हू चवंदा आहिनि यार हीअ जेको असां चेक करे ॾे। हाणे जेके मुतासिर आहिनि, ग़रीब आहिनि, उनजो कंहिंजो बि कोन निकितो अथव तूं मुतासिर आहे तोखे ई 12000 रुपया मिलंदा। ऐं अहिड़ा माण्हू मूंखे शहर में मिलिया जेके माना मच्छी मन लाइक़ु आहिनि, उनजे घर में बि एतिरो ज़ख़ीरो आहे, साल ताईं अगरि हीअ कोरोना सां वेड़ हले त हू साल ताईं मानी बि खाईंदा, हुननि खे 2 रुपया किथां मिलंदा। उन्हनि जा नाला अची था वञनि हुनमें, बाक़ी हुननि जा अचनि था, तव्हां बि ज़िले इंतिज़ाम सां राब्तो कयो, पोइ जेको हूंदो। हाणे 81-71 वारे में त हुनखे उते बि मायूस था थी वञनि, उहा हिन मैसेज कुझु न थियो, डेली 8-10 मैसेजूं वरी कनि था। इहे पैसा अरबे रुपया थींदा वञे।
हाणे पाकिस्तान जेकॾहिं 22 करोड़ आवाम आहे त 15 करोड़ शनाख्ती कार्ड हूंदा 15 करोड़ माण्हू ॾींहं में 3 चकर मैसेज करे इहो मैसेज सिलसिलो लाइ केतिरा ॾींहं जारी रहंदो उतां ॿीहर पिया अचनि था जेकॾहिं ॾियण ते अचनि हा की सही नमूने ते को अहिड़ो को DC प्लान फॉर्मुलो ठाहींदा त मुतासिरनि खे इमदाद आसानी सां मिली वई आहे। चलो वॾी महिरबानी बालाज खान रशीद साहब तव्हां असांजे प्रोग्राम में शिरकत कई ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। नाज़रीन तव्हां गुफ़्तगू ॿुधी सीनियर साहब जी बालाज खान रशीद साहब जी तुंहिंजो चवणु आहे त जेका इंतिज़ामिया आहे उहा मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे इन माण्हुनि जी वाहौल करण में ऐं जेके माण्हू 17 ॾींहंनि खां पंहिंजे घरनि में क़ैद आहिनि जेके माण्हू रोज़गार न पिया करे सघनि उन सरकार मालिकी न करे सघी आहे। हाणे हीउ जेको मामिलो आहे राशन वारो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उहो फुटबॉल थी वियो आहे त आख़िर इहो मामिलो कीअं हल थींदो। कौंसलर हज़ात इहे जेका त मुसलसल ऑफ द रिकॉर्ड इहा ॻाल्हि ॿुधाइनि था त जेको मुख़्तियार कार सिर्फ़ु 20 खां 25 बैग ॾिए पियो ऐं अगरि असां उहे 20 खां 25 बैग वठूं था त बाद में असांखे उहा लिस्ट ॾेखारी वेंदी मुख़्तियार कार सभिनी माण्हुनि खे असांजे जेके वोटर्स आहिनि उन माण्हुनि खे लिस्ट ॾेखारींदो भाई हीउ ॾिसो तव्हांजो जेको कौंसलर आहे 90 बैग असांखां हीअ लिस्ट ॾेई वियो आहे असांखां 90 बैग वठी वियो आहे ऐं असां जेके इहे 20 बैग खणी कहिड़े कहिड़े माण्हू खे ॾियूं तंहिंजे करे उहो सख़्तु परेशानी वारी सूरत हाल में तंहिंजे करे हिन जेको आहे मुख़्तियार कार कश्मीर समेत जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उनखे अॻिते अचणु घुरिजे ऐं जेके रियल जेके माण्हू मुतासिर उन्हनि जी वाहौल करणु घुरिजे। अॼु हिन प्रोग्राम असांखे इजाज़त ईंदड़ कंहिं प्रोग्राम कंहिं ॿिए इशू में अव्हां सां मुलाक़ात थींदी इजाज़त अलाह भाई।